माण्हू कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि पार्टीज़ जे लाइ। मां थोरो वरी कॾहिं कॾहिं कूड़ ॻाल्हाए वठंदी हुयमि, कंहिंजी मदद करणी हूंदी हुई त। उहा कहिड़ी शइ हुई, कीअं तव्हां इंस्पायर थियो, हिन तरफ़ तव्हांजो कीअं लाड़ो थियो माण्हू? चैलेंजिस बि इहो ॿुधायो कि चङाई जो रस्तो एतिरो आसान न आहे, लेकिन इनखे छॾिणो बि कोन्हे। इंसान यानी जेको ॿार हूंदो आहे उहो स्कूल खां वधीक पंहिंजे घरों सिखंदो आहे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे त तव्हां ठीकु ठाक हूंदव। अॼु अदी असांखे जॉइन कयो आहे, अचो त हुननि खे वेलकम कयूं था। ऐं हुननि जो नालो आहे मारवी अमान। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम अदा, कहिड़ा हाल आहिनि? सभिनी ॿुधण वारनि खे बि मुंहिंजो सलाम। तव्हांखे हाणे मां रिक्वेस्ट कंदुमि त तव्हां पंहिंजो थोरो तारुफ़ कराइजो, जीअं असांजा व्यूअर्स वग़ैरह ॾिसनि था पिया। सही, मुंहिंजो नालो मारवी अवान आहे। मुंहिंजो तालुक़ु हैदराबाद सिंध मां आहे ऐं मां सोशल एक्टिविस्ट आहियां। माण्हुनि जी घणी में घणी हेल्प करण जी कोशिशि कंदी आहियां। उन खां पोइ स्टडीज़ जे हवाले सां इस्लामाबाद वग़ैरह वयसि, उते बि कुझु ऑर्गेनाइज़ेशन सां कमु कयमि। हैदराबाद में बि कमु कयमि। पोइ पंहिंजी ऑर्गेनाइज़ेशन स्टार्ट कयमि, हुनजो नालो WPC सिंध आहे, वुमेन प्रोटेक्शन सेंटर सिंध। जीअं त असां हैरेसमेंट ऐं वायलेंस जे मथां कमु कंदा आहियूं, उन्हनि जेके औरतुनि जे ख़िलाफ़ु थींदा आहिनि। पोइ असां सिंध पुलिस सां गॾु हिकिड़ो मॉडल इंट्रोड्यूस करायो आहे। उन मॉडल में असां जेके जेंडर बेस्ड वायलेंस विक्टिम्स आहिनि, उन्हनि जे केसिस खे कीअं रिज़ॉल्व कयो वञे। त उहो काफ़ी यूनिक अल्हम्दुलिल्लाह मॉडल आहे। 2017 खां वठी हले पियो सिंध पुलिस सां गॾु। अॼु ताईं 4000 खां मथे केसिस रिज़ॉल्व करे चुका आहियूं। मां पाण ट्रेनर आहियां, जेंडर एक्सपर्ट आहियां, जेंडर बेस्ड वायलेंस, जेंडर ट्रांसफॉर्मेटिव अप्रोचेस, एंडिंग अर्ली चाइल्ड मैरिजेस, पर्सनैलिटी ग्रूमिंग, कम्युनिकेशन स्किल्स एंड सो ऑन। त अक्रॉस द पाकिस्तान ट्रेनिंग्स कराईंदी आहियां। डिफरेंट ऑर्गेनाइज़ेशंस मूंखे हायर कंदियूं आहिनि। पुलिस डिपार्टमेंट जी रेगुलर ट्रेनिंग्स कराईंदी आहियां, इंटरपर्सनल स्किल्स ते, जेंडर बेस्ड वायलेंस एंड इहे सभु जेकी कंप्लेन हैंडलिंग हूंदी आहे, GBV विक्टिम्स जी कीअं तरीक़े सां कई वञे, इहे सभु शयूं कराईंदी आहियां। उनजे अलावा जेको आहे एजुकेशन ते, ॿारनि जे राइट्स ते, ट्रांसजेंडर्स जे राइट्स ते बि कमु कंदा आहियूं। ऐं जिते जिते को बि असांखे कमज़ोर नज़र ईंदो आहे, कंहिंसां नाइंसाफ़ी थींदी नज़र ईंदी आहे, त पोइ जेकी अलाह असांजी इज़त ॾिनी आहे, जेके माण्हू जेको आहे कुझु सिखनि था असां मां, कुझु मञनि था ॻाल्हि, त पोइ उन्हनि जे ज़रिए उन ग़रीब माण्हुनि जी आवाज़ उथाइण जी कोशिशि कंदा आहियूं। उहा कहिड़ी शइ हुई, कीअं तव्हां इंस्पायर थियो, हिन तरफ़ तव्हांजो कीअं लाड़ो थियो, ध्यानु थियो त मूंखे यार हे शइ करणु खपे? छो त अमूमन छा थींदो आहे, पढ़ाई कई इंडिविजुअली पंहिंजी ज़िंदगी जे बारे में माण्हू सोचंदो आहे, पर तव्हां माशाल्लाह हेतिरी शयूं ॿुधायूं त तव्हांजो उहो कीअं माना हिन हा, तरफ़? राइट। अच्छा, 2-3 शयूं हुयूं अदा। उन्हनि 2-3 शयुनि में हिकिड़ो त मुंहिंजे फादर ॾाढा काइंड आहिनि शुरू खां वठी। उहे मतिलबु कोई घर में ग़रीब अची वियो, कोई कंहिंजा कोई दर ते कोई अगरि पिनण अची वियो या कुझु बि, त बाबा हमेशह ईअं सेखारींदा हुया कि उन्हनि खे ख़ाली हथ न आहे छॾिणो। त इहो हिकिड़ो फील थींदो हो बचपन खां वठी कि शायदि असांजे मथां का रिस्पॉन्सिबिलिटी आहे उन्हनि माण्हुनि जी जेके त असां खां घटि तबिके खां तालुक़ था रखनि। ॿियो वरी बिल्कुलु वग़ैरह में अक्सर वेंदा रहंदा हुआसीं, ईदुनि जे हवाले सां, सभिनी शयुनि सां। त बाबा ॾाढो रस्ते में काउंसलिंग कंदा हलंदा हुया कि बेटा घणी सही। अंग्रेज़ी न ॻाल्हाइजो पुठ वारनि जे साम्हूं, अगरि हेठि वेहनि त गॾु हेठि वेही रहिजो, थावनि में मान ॾियनि, उन्हनि थावनि में खटिजो। वञूं था या कि किथे ॿाहिरि अब्रॉड घुमण वञूं था, त उते वरी बाबा ॿुधाईंदा हुया कि उते कीअं हलणो आहे। त जेके मिक्सचर असांजी लाइफ आहे, जीअं सभई तबिका आहिनि, उन्हनि सां हलण पेरेंट्स सेखारियो। सुभाणे त हिकु त इहा शइ हुई जंहिं ॿुधायो कि हर माण्हू जी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी छा आहे, ऐं जेके इंडिविजुअल्स आहिनि बाक़ी, उहे अगरि घटि तबिके मां आहिनि, त पोइ उन्हनि जे लाइ पाण खे कीअं थोरो चेंज थी ऐं निर्वत वारे रवैये सां अॻियां उन सां हलणो आहे। उन खां पोइ वरी जेकी ह्यूमैनिटी जी आदतूं हूंदियूं आहिनि, उहे कोई तव्हांजे अंदरि विझी कोन सघंदो आहे, लेकिन तव्हां पाण तव्हांजे अंदरि हूंदियूं आहिनि, सिर्फ़ु पॉलिश थींदियूं आहिनि। त सही। मूंखे बि ईअं ई हूंदो हो, वरी दोस्तूं बि अहिड़ियूं मिलियूं, संगत बि अहिड़ी मिली कि जॾहिं उन्हनि सां को बि आइडिया शेयर सही। कबो हो,
कि ईअं करणु खपे, ईअं हलिया था हलूं, त पोइ फौरन सभु हा में हा मिलाईंदियूं हुयूं। वरी पंहिंजी ई जेके पॉकेट मनी मिलंदी हुई त उल्टी सिधी जॻहुनि ते ख़र्च करण खां बहितर आहे मिलाए करे कंहिंजी मदद कंदा हुआसीं। वॾो हिकिड़ो कमु महसूसु कंदा हुआसीं कि वॾी का शइ करे छॾी आहे। ऐं वरी घर वारा बि शाबाशी ॾींदा हुया। लेकिन जॾहिं मां घणो इन्वॉल्व थियमि त मुंहिंजे घर वारनि बि मूंखे रोकण जी कोशिशि कई कि तव्हां पंहिंजी पढ़ाई ते ध्यानु ॾियो। मुंहिंजो फादर डॉक्टर आहिनि, त उन्हनि जो हो कि मां डॉक्टर ई ठहां। त उन्हनि बि मूंखे थोरो सो कोशिशि कई कि न तव्हां पढ़ाई ते ध्यानु ॾियो, का ज़रूरत आहे। मतिलबु पोइ वरी माण्हू कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि पार्टीज़ जे लाइ, मां थोरो वरी कॾहिं कॾहिं कूड़ ॻाल्हाए वठंदी हुयमि कंहिंजी मदद करणी हूंदी हुई। त वाह जीअं कंहिंजी ऑपरेशन हिकिड़ी दफ़ा कंहिंजे अखियुनि जो कराइणो हो, त सही सफ़ा घर में सख़्ती हुई कि बिल्कुलु नाहे निकिरणो। त बसि वो थोरो दोस्त वोस्त जी तबियत जो बहानो ठाहे करे अस्पताल वियासीं। उन माई जी अखियुनि जे लाइ सॼो ऑपरेशन वग़ैरह करायोसीं। मां यूनिवर्सिटी में हुयमि तॾहिं। त इहे बि सही शयूं कयूंसीं इंसानी ख़िदमत करण जे लाइ। त हाणे त ऑब्वियसली घर में ॿुधाईंदा आहियूं त सभु इलाही खिलंदा आहिनि कि तव्हां ईअं कयो। लेकिन उन टाइम त बिल्कुलु बि अगरि सच बि ॻाल्हायूं आहे त चवंदा न असांखे पैसा ॾेई छॾ, असां वञी करायूं था, तूं चुप करे घर वेठी हुज। त इहो थोरो सो हो। बाक़ी चैलेंजिस सोसाइटी जी तरफ़ां बि इलाही हुया। त इहे सभु शयूं जेके हुयूं चैलेंजिस माण्हू पुश कंदा आहिनि अञा स्ट्रॉन्ग करणा। त उन्हनि चैलेंजिस बि इहो ॿुधायो कि चङाई जो रस्तो एतिरो आसान नाहे, लेकिन इनखे छॾिणो बि कोन्हे। त पोइ इन तरीक़े सां बसि अल्लाह साईं जी महिरबानी आहे, उन पंहिंजे माण्हुनि जी मदद करण जे लाइ चूज़ कयो ज़मीन ते, ऐं उन पाणे माण्हू मोकिलींदो वियो जिन्हनि जी मदद असां कंदा वियासीं। सो दिस इज़ हाउ। हाणे इहो जेको प्लेटफॉर्म बि हले थो वुमेन प्रोटेक्शन सेल्स इन पुलिस जे अंदरि, त जॾहिं औरतूं अक्सर ईंदियूं आहिनि जेके पंहिंजो नालो ॿाहिरि कोन कढणु चाहींदियूं आहिनि मीडिया वग़ैरह में। बिल्कुलु WMC ते मां अचां थो पियो ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, तव्हां तमामु सुठी ॻाल्हि कई। वाकई माना असल में चवंदा आहिनि त इंसान यानी जेको ॿारु हूंदो आहे उहो स्कूल खां वधीक पंहिंजे घरों सिखंदो आहे। त बिल्कुलु तव्हां तमामु सुठी ॻाल्हि कई त तव्हांखे पेरेंट फादर वग़ैरह तव्हांखे काफ़ी सपोर्ट कई ऐं उतां ई तव्हां सिखी ऐं तव्हांजो जज़्बो जाॻियो। ऐं बिल्कुलु मां तव्हांखे ॿियो सल्यूट बि पेश थो कयां। न त यूनिवर्सिटी लाइफ में त यानी मां त ठीकु आहे भलाई जो कमु सोचंदा हुआसीं पर एतिरो न। पर तव्हां जंहिं लेवल ते सोचियो आहे माशाल्लाह तमामु बहितरीनु आहे। हिते गॾोगॾु मां दोस्तनि जा कमेंट्स बि लाइव वठंदो आहियां त जीअं उहे बि पाण सां इंटरेक्शन करे सघनि। ऐं दोस्त चए थो माशाल्लाह ग्रेट पर्सनैलिटी एंड ग्रेट शो। इहे असांजा दोस्त आहिनि इफ्तिखार हुसैन विर्क दुबई में हूंदा आहिनि ऐं उन्हनि सां गॾोगॾु शबदी नागरा चवंदा ज़बरदस्त अदा साईं, वॾी महिरबानी। नजब अली अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हे चवनि था पिया अदा ज़फर ऐं अदी मारवी के सलाम फ्रॉम लाड़काणे खां। आख़िर में बसि इहो ई चवंदुमि त जिथे हुजो ख़ुशि हुजो, पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़।